الله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: إن الله يأمركم أن تؤدوا الأمانات إلى أهلها. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان آیت جے اندر مومنن کے حکم فرماयो आ त ईमान वारो तव्हांखे जेकॾहिं अमानत मिले त उन में ख़यानत न कंदा कयो, जंहिंजी हुजे उन जे हवाले ज़रूरु कंदा कयो। पोइ हाणे अमानत चइबो छा खे आहे? कंहिं मुसलमान भाउ कंहिं ॿिए मुसलमान भाउ खे का ॻाल्हि ॿुधाई जेका राज़ तौर ते हुई त अदा इहा ॻाल्हि ॿाहिरि न कढजांइ, इहा ॻाल्हि बि अमानत आहे। हाणे ॿाहिरि कढंदो हुनजो वॾो वबाल थींदुसि। चारि ॼणा दोस्त पाण में कंहिं ॻाल्हि ते मशवरो था कनि, मशवरे में जेका ॻाल्हि तय थी इहा मजलिस इहो मशवरो उन्हनि जे लाइ अमानत आहे, ॿाहिरि न कढिजे। तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, खोड़ सारियूं मीटिंगूं, खोड़ सारियूं कचहरियूं, खोड़ सारा घर जा अंदरूनी मामला राज़ तौर ते अमानत हूंदा आहिनि। तॾहिं फरमायूं अल मजालिसु बिल अमाना, इहे मजलिसूं अमानत हूंदियूं आहिनि, पराई ॻाल्हि न कढिजे। ख़ुसूसन जेकॾहिं मशवरे में कोई ख़ैर ख़्वाह सम्झी करे का ॻाल्हि पुछे ऐं हुनजो ऐब हुजे, मसलन हिकिड़े माण्हू अची करे चयो यार मूंखे हीअ हरकत आहे या हीअ मजबूरी आहे, मां छा कयां? हाणे उनजी उहा मजबूरी, उहो मसइलो, उहा हरकत उनजी हल कजे। पोइ उनजे वजह खां पोइ हिक हिक खे ॿुधाइजे त फलाणो माण्हू मूं वटि आयो हो, चए पियो हीअ हरकत आहे। उन मोहसिन ऐं ख़ैर ख़्वाह सम्झी करे त तोखे चयो त मुंहिंजी हीअ हरकत आहे, तूं भलो माण्हू आहे, तोखे चङो सम्झी आयो आहे, तूं हल कंदे, पर तो ई अबाजे करे खोले छॾियसि त पोइ ॿियनि जो कहिड़ो हाल हूंदो। तॾहिं अल्लाह जे रसूल फरमायो त अल मजालिसु बिन अमाना, इहे मजलिसूं कचहरियूं अमानत हूंदियूं आहिनि, हिक ॿिए जो राज़ आउट न कंदा कयो। हीअ त रुॻो ॻाल्हियुनि जी अमानत आहे। कंहिंखे रस्ते वेंदे का शइ पराई किरियल मिली वञे त उहा बि अमानत आहे। या त हथु ई न विझे, जे हथु विझे त उनजे अहल ताईं, जेको उनजो मालिक हुजे उन ताईं पहुचाए। ईअं कॾहिं कॾहिं वुज़ूअ कंदे कंहिंजी का शइ रहिजी वई, ॿियो आयो उन जॻह ते वेठो, कंहिंजी टोपी, कंहिंजी मुंडी, कंहिंजी घड़ी या कंहिंजी ॿी का शइ रहिजी वई, ॿिए खे हथु अची वई वाशरूम में, वुज़ूअ जे जॻह ते, इहे सभु शयूं अमानत आहिनि। रस्ते वेंदे रोड ते कंहिंजो बटू मिलियो, कंहिंजा 5 रुपया मिलिया, कंहिंजी क़ीमती का शइ मिली, इहे सभु अमानतूं आहिनि। या त माण्हू हथु ई न विझे त आज़ादु हूंदो, अदा मां ॾिठी हिते पई पर ख़बर न आई अलाए कंहिं खईं। या त हथु न विझे, जे हथु विझे त उहा अमानत पंहिंजे अहल ताईं पहुचाए, जेकॾहिं नथो पहुचाए त उनजो पुछाणो थींदुसि। अल्लाह तबारक व तआला क़यामत जॾहिं हिक हिक शइ जो पुछाणो कंदुसि त पराई शइ खणी पोइ तूं खुर्द बुर्द कीअं कई? जे तोखे इस्तेमालु करणी हुई, कीअं बि करणी हुई, मालिक जी इजाज़त सां करणी आहे, बिना इजाज़त जे इस्तेमालु कई उनजो हिसाबु थींदो। त बिल्कुलु जेको माण्हू अमानत जो ख़्यालु रखे थो, हता के रिवायत जे अंदरि ईंदो आहे, फ़क़ीहनि बुज़ुर्गनि एतिरे क़दुरु बि लिखियो आहे, पैसा कंहिं माण्हूअ खे अमानत तौर ते मिलनि था त फलाणे खे हे मुंहिंजा अमानत वञी करे ॾिजां। हिन जा 2 नोट हुया, हुन अॻिते वञी करे खुलियल नोट अॻिते ॾिना, उहे 2 पाण वटि रखियईं। अमानत त साॻा ई पैसा मिलिया, पर नोटनि रुॻो मट सट थी, इहा बि अमानत में ख़यानत आहे। जेका शइ मिली आहे उहा पहुचाए, जहिड़ी तरह सां मिली आहे उहा पहुचाए। नियापो आहे, फलाणे माण्हूअ खे मुंहिंजो हीअं चओ, हिन वरी हुन में 2 लफ़्ज़ खुटाए वधाए चया, इहा बि ख़यानत आहे। जहिड़ा लफ़्ज़ चया आहिनि ओड़ा लफ़्ज़ पहुचाइणा आहिनि। अमानत जी एॾी ताक़ीद आहे, अल्लाह ताला सिधा सवां लफ़्ज़ फरमाया, इन्नल्लाह यअमुरुकुम अन तुअद्दुल अमानात इला अहलिहा। ईमान वारो, अल्लाह तव्हांखे हुकुम थो करे त अमानतूं पंहिंजे अहल ताईं पहुचाईंदा कयो, जीअं आहिनि मिन वान। इन ते हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे, अमानतूं पंहिंजे अहल ताईं पुॼाइबियूं आहिनि न, उनजा बेशुमार फ़ाइदा हूंदा आहिनि। चाहे पाण खे कस लॻी वञे न, कंहिं माण्हूअ खे हिकिड़ो टिफ़िन बॉक्स खाधे जो मिलियो आहे, अदा शहर घरां वञी थो शहर, हे मुंहिंजे फलाणे हमरा खे दुकान ते हूंदो आहे यार, बुख ते हूंदो, इहे मानियूं त पुॼाइजां वञी। हाणे खणी अचण वारो पाण बुखारो,
थोरो रस्ते मां हेॾे होॾे करे छॾेसि या खाई छॾे, भला ज़रूरत हुयसि, चाहे बुख ते मरे पर पराई अमानत आहे उन हथ न विझे वञी पहुचाए। इन ते हिकिड़ो मिसाल मां ॾियां। हज़रत शेख अब्दुल बाक़ी रहमतुल्लाह अलैह पुराणे ज़माने में हिकिड़ो मुहद्दिस बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, ज़बरदस्त आलिम ऐं सालिह माण्हू हो। इब्तिदा में गुरबत जो दौर हो, काबतुल्लाह शरीफ़ जी सफ़ाई सुथराई कंदो हो, हुनजो मुजावर हो। हीउ जेको अॼु हुदूद हरम ठहियल आहे वॾे शान शौक़त सां, इहा तामीर इब्तिदा में कोन आई। पुराणी तामीर उनजी सफ़ाई दफ़ाई कंदो हो। अचण वारा माण्हू बि घटि हुआ, जेके ईंदा हुआसीं घोड़नि ऐं उठनि ते सवारी करे ईंदा हुआ, पाण वीचारा प्यादा ऐं परेशान बुखारा। सो हीअ सफ़ाई कंदे कंदे 3-4 ॾींहं हिनखे गुज़री विया। बुख ते हो, किथां खाधो पीतो हिनखे न मिलियो, छो त मको शहर बि आबाद कोन हो, गुरबत जो ज़मानो हो, बुख बि ॾाढी हुजेसि। इन सोच ऐं फ़िक्र सां सफ़ाई पियो करे। सफ़ाई कंदे हिनखे हिकिड़ो बटू नंढड़ो मिली वियो, पर्स नंढड़ी बटू। उन बटूअ खे खणी करे ॾिठईं त हिकिड़े धागे में वेढ़ियल हो, महफ़ूज़ हो। धागो खोलियईंसि, घर अचे करे संभाले रखियईं। चङी तरह खोले जो ॾिसे त उन बटूअ जे अंदरि हिकिड़ो हार आहे मोतियुनि जो, क़ीमती मोती आहिनि, हीरा। वरी संभाले महफ़ूज़ करे रखी छॾियईं। अञा घर में रखी करे ॿाहिरि निकितो ई मस त हिकिड़ो हमराह आहे जेको ऐलान कंदो थो अचे, दादा हिकिड़ो ऐलान ॿुधो, मुंहिंजो बटू किरी पियो आहे, उन में क़ीमती मुंहिंजा हीरा ऐं मोती आहिनि रखियल, जंहिंखे हथु आयो हुजे मूंखे वापसि कंदो त मां हुनखे 5 अशरफियूं इनाम तौर ते ॾींदुसि। हिन ॿुधो त यार शइ त पराई आहे, मालिक बि लभी वियो। उन हमराह खे वठी आयो, निशानियूं पुछईंसि, पोइ इहा अमानत हुनजे हवाले कयईं। हुन वरी इनाम तौर ते 5 अशरफियूं ॾिनियूं। हिन पकाई कई त न यार, अमानत जे बारे में ताक़ीद आहे त जंहिंजी हुजे उनखे पुॼायो, सुठो थो जो तूं मिली वएं, मूंखे इनाम न खपे, मां अमानत जे एवज़ में इनाम वठणु नथो चाहियां। हुन बि मिनतूं कयसि, हिन बि मिनतूं करे वापसि कयसि, न वरितईंसि, हालांकि बुख ते हो। 5 अशरफियूं इनाम तौर ते मिलनि पियूं, शरहन जाइज़ हुयसि, वठे हा खाए हा, पर एॾो परहेज़गार हो, चई न न अमानत पराई हवाले करण जे एवज़ में न वठंदुमि, हूअं ॾींहुं आहे वठां, हाणे न वठंदुमि। चलो हीअ हमराह पंहिंजो बटू खणी करे वापसि वियो। हीअ वरी पंहिंजी सफ़ाई सुथराई में लॻो, कोई जवानो आयो हिनखे खाधो खाराए वियो। पर हेॾां हीउ जेको बटू जंहिंजो हमराह जो हुयो, उहो बटू खणी घर वियो, अलाए त कहिड़े मुल्क जो हो। शेख सादी रहमतुल्लाह अलैह ग़ालिबन लिखियो आहे, दीनी दस्तरखान किताब वारे लिखियो आहे त इहो मुजावर शेख अब्दुल बाक़ी रहमतुल्लाह अलैह चंद ॾींहंनि खां पोइ समुंड जे सफ़र ते किन दोस्तनि सां गॾु निकितो। अचानक समुंड में ॿेड़ो हलंदे हलंदे हिकिड़े बर्फ़ जे वॾे टुकड़े सां टकरायो त ॿेड़ो भॼी पियो, टुकड़ा टुकड़ा थी वियो, सभु ॿुॾी गरक थिया। हिकिड़े फटे ते इहो शेख साहिबु वञी बचो। समुंड जूं छोलियूं कंहिं महिल हीअं पियूं खणी वञनि, पर हे फटे खे छॾे न पियो, कंहिं महिल हीअं पियूं खणी वञनि अंदरि, कंहिं महिल काॾे पियूं खणी वञनि। काफ़ी ॾींहंनि खां पोइ घुमंदे 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 छोलियुनि हिनखे रुलाए रुलाए हिकिड़ी अचे किनारे ते पुॼायो। उन बुख ते पाह थियल हुजे, उते ॾिठईं त हिकिड़ी परे बस्ती आहे। उते वञी करे माण्हुनि खां पुछा कईं का मस्जिद, चयूंसि हा। उते आयो मस्जिद में, निमाज़ नमाज़ पढ़ी, माण्हुनि खे पंहिंजो हाल अहवाल ॿुधायईं, मां हीअं मुसाफ़िर आहियां, फटे ते बची करे हिते पहुतो आहियां। माण्हुनि जी हुन ॾे दिलचस्पी थी, चूंकि ही काबतुल्लाह शरीफ़ जी सफ़ाई दफ़ाई करण वारो अहल इल्म माण्हू हो। किन माण्हुनि खे निमाज़ जो तरीक़ो थोरो सेखारियईं त दादू ग़लति थो पढ़ी, कंहिंखे आयत क़ुर पाक जी सेखारियईं त माण्हुनि जो हिन ॾे तवजो थियो। नंढा वॾा पोड़ा पका हिन वटां क़ुर सिखणु आया। वरी जो हुननि खे अखर 2-3 लिखी ॾिनई क़ुर पाक जा, त इहो हीअं न हीअं लिखिबो, हीअं पढ़िबो, त वरी लिखण वारा अञा वधीक शौक़ु रखणु लॻा। त काफ़ी सारा माण्हू हुन ॾे मुतवजो थिया त पढ़ियल अहल इल्म आहे, हिन जी उतां इज़त एतिराम वधियो, माण्हुनि हुनखे तोहफ़ा ताइफ़ ॾिना, उतां हिन जी रिज़्क़ रोज़ी भली सुठे नमूने सां हलणु शुरू थी। चंद 2-3 महीना गुज़रिया त ॻोठ वारनि हिनखे चयो त यार हिते नेक हिकिड़ो शख़्स हो, वफ़ात करे वियो आहे, उनजी न्याणी आहे, उन चयो त मां कंहिं नेक खे पाण आहे ॾींदुसि। चूंकि असांजो माहौल ॻोठ नंढड़ो आहे पर नेक आहियूं, पाण में ख़ानदानी माण्हू आहियूं, सॼो माहौल नेकनि जो आहे, शरीफ़ माण्हू आहियूं। हाणे असां इंतज़ार में आहियूं त हुनजी न्याणी कंहिंखे परणाए ॾियूं। यार तूं नेक थो लॻी, कुदरत वारे तोखे अलाए किथां किथां समुंड मां बचाए करे पुॼायो आहे,
तूं क़ुरान पढ़ाई तो ॿारनि खे सेखारीं तो नेक आहीं तोखे पढ़ाए था ॾियूं। चलो हिनखे निकाह करे उहा छोकिरी पढ़ाए ॾिनऊं। जॾहिं राति जो ई आम्हूं साम्हूं थिया त इन शेख साहब उन कुंवार जे गले में उहो पातल हार ॾिठो जेको काबतुल्लाह शरीफ़ जे सफ़ाईअ जे दौरान हिनखे मिलियो। ॾिसी करे ऐं पुछणु लॻुसि त इहो तुंहिंजे गले में हार? त छोकिरी रोई पई चए मुंहिंजे पीउ जी हिकिड़ी नेक तमन्ना हुई, उहा पूरी न थी, वीचारो इन हसरत सां जीअंदे जीअंदे मरी वियो। चईंसि कहिड़ी? चई उहो चवंदो हो त मां पंहिंजी न्याणी नेक कंहिं माण्हूअ खे पढ़ाईंदुसि, पर नेक बि उहो ख़ुदा करे मूंखे मिली वञे जंहिं काबतुल्लाह जी सफ़ाई कंदे मुंहिंजो हार लधो। पोइ उनखे मां 5 अशरफियूं ॾिनियूं, इनाम तौर ते न वरितियूं आहीं। वॾो परहेज़गार लॻो, ख़ुदा करे मूंखे ॿीहर हथ अची वञे त हुनखे पढ़ाए ॾियां, पर वीचारे जो इहो ख्वाबु पूरो न थियो, वफ़ात करे वियो। हिन चयोसि कुल्हे ते हथ रखी चयईंसि त ख़ुशि थी करे तुंहिंजे पीउ जी इहा तमन्ना पूरी थियल आहे, मां उहो ई शख़्स आहियां। पोइ ज़िंदगी हिननि जी गुज़रंदी रही ख़ुशीअ सां मुहबत सां, औलाद बि हिनखे थियो, पुटु या न्याणी। अल्लाह तबारक व ताला जा फ़ैसिला हू त अकमुल हाकिमीन आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ शेख साहिबु पाण पंहिंजे शागिर्दनि खे इहो वाक़ियो ॿुधाईंदो हो त कुझु ॾींहंनि खां पोइ घरवारी वीचारी बीमार थी पई, इलाज ताईं न पहुची सघियासीं, वफ़ात करे वई। उहो नंढो जेको ॿार हो उहो बि वफ़ात करे वियो। हाणे उनजी जेका मिल्कियत हुई उहो सोनू हार वॾो क़ीमती, उनजो मां अकेलो वञी मालिक बचुसि, ॿियो केरु बि न हो। ऐं मां हाणे हिते पराए बस्तीअ पराए इलाइक़े में रहियो पियोसि, शादी घर ॿार हुयो तॾहिं। हाणे मुंहिंजी घरवारी बि वई, उहो ॿार बि वियो, हाणे मूंखे रहणु हिते सुठो कोन लॻो, लिहाज़ा मां पंहिंजे वतन मके वापसि अची मोटियुसि। उते दीन जी ख़िदमत साॻी शुरू कई, हज़ारों शागिर्द पैदा थियसि। शागिर्दनि खे ॿुधाईंदो हो इहो वाक़ियो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे न त अमानतूं हक़दारनि जे हवाले कयो, उनजो फ़ाइदो आहे। उनजो फ़ाइदो मूंखां केरु पुछे त मां ॾसियांसि त अमानत हवाले करण जो कहिड़ो फ़ाइदो आहे। पोइ उहो सोनू हार खपाए 1 लख अशरफियूं उन दौर जूं हासिलु कयईं। उन दौलत सां एॾो वॾो मालामाल हुयो, अहले इल्म हो, जो वॾे फ़ख्र सां ॿुधाईंदो हो त अमानतूं परायूं हवाले कंदा कयो। मूंखां पुछो त अमानतूं हवाले करण जो केॾो अल्लाह तबारक व ताला फ़ाइदो ॾींदो आहे। त बज़ाहिर ही हिकिड़ो वाक़ियो आहे, इन जे अंदरि गहराईअ सां नज़र रखी बि त सबक़ु आहे हिकिड़ो, अल्लाह तबारक व ताला जे हिक हिक हुक्म ते अमल करण में इंसान जे दुनिया आख़िरत जा ॿई फ़ाइदा रखियल आहिनि। पर अफ़सोस तव्हां असां अहकामनि जे अमल खां परे आहियूं। अल्लाह पाक शला तव्हां असांखे सही अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि